तव्हांजी ऐं तव्हांजे सिंध टीवी न्यूज़ जा लख थोरा जेके मुसलसल असां सां गॾु आहिनि मुख़्तलिफ़ मरहलनि में ॾुखियनि मरहलनि में जॾहिं मुख़्तलिफ़ चैनलनि खे धमकियूं ॾिनियूं हुयूं त बहिरिया जो इशू नाहे खणणो ऐं सिंध न्यूज़ वाहिद चैनल हो जे असांजो साथ ॾिनो। असांजा मुतालबा सिंपल ऐं सादा आहिनि त बाबा असां जूं जेके ज़मीनूं आहिनि असांजो जेको धरतीअ जे जेके वारस आहिनि उन्हनि खे जेको बहरिया टाउन ऐं मलिक रियाज़ अचे कब्ज़ो कयो आहे। ॾिसो इन कब्ज़े जे पुठियां तव्हां सभिनी खे ख़बर आहे त केरु आहे। पीपल्स पार्टी मलीर डेवलपमेंट अथॉरिटी जो रेवेन्यू ज़मीननि जो लैंड देन रेवेन्यू डिपार्टमेंट थींदो आहे। पीपल्स पार्टी मलिक रियाज़ जे सहूलियत लाइ पंहिंजो सिंध असेंबली में करारदाद मंज़ूर कराए मलीर डेवलपमेंट अथॉरिटी ठाही जंहिंखे हिन 43 देहूं ॾिनियूं ऐं 43 देहनि में जेको हुनजो MD हो तंहिं पंहिंजे मर्ज़ीअ सां ज़मीनूं उथल पुथल काथे जी मोएदाण वारी ज़मीन खणी आणे हिते रखियाऊं, कंडजंग वारी खार वारी ज़मीन खणी आणे हिते रखियाऊं ऐं माण्हुनि जा खाता तब्दील करे कूड़ा खाता बनाए करे उन्हनि ते बहरिया टाउन इंडिजिनस राइट्स अलाइंस शुरूअ खां ई इन जे मुखालिफ़ी ऐं असां उनखे महदूद कयोसीं। हाणे हिन जो जेके बदमाशूं आहिनि से कूड़ा कागर खणी जीअं हाणे मामा फैज़ मोहम्मद गबोला ऐं ॿिया ॻोठनि ते पंहिंजा ई बुलडोज़र खणी उते कब्ज़ा करण जी कोशिशि करे थो। असांजो मुतालबो इहो आहे त पाण महदूद रहो ऐं असांजे माण्हुनि जी छेड़छाड़ न कयो। अचो साईं।